औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 4 मई 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असां डिस्कस कंदासीं ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जो शुराती ऐं बुनियादी नालो कहिड़ो हुयो। सभ खां पहिरियां असांखे हिकु दफ़ो ॿीहर वरी मोटी हलणो पवंदो अंग्रेज़नि खां पहिरियां वारे दौर में, यानी उहो दौरु जॾहिं दरिया बग़ैर बंदनि जे वहंदो हुयो। असां ज़िक्र करे आया हुआसीं पहिरीं क्लिप में त मौजूदु लाड़काणे वारी पुल वटां हिकिड़ो वहकिरो निकिरंदो जंहिंखे वहणीअ जे नाले सां यादि कयो वेंदो हुयो, जेको इन दरिया वटां निकिरी करे वरी सेवण वटां वरी दरिया में वञी शोर कंदो हुयो। तारीख़ी आगाहियूं जेके सीना पसीना रवायतूं आहिनि उहे ॿुधाइनि थियूं त आरिजा क़ौम जा अक्सर माण्हू हिन वहणीअ ते आबाद हूंदा हुआ, वेठल हूंदा हुआ ऐं हिन वहणी जे बि मुख़्तलिफ़ हिसनि ते। ऐं हीउ जेको शहरु आहे, मौजूदा शहरु स्पॉट आहे, हिते मख़सूस माण्हू वेठा हूंदा हुया। जहिड़ी तरह सां आरिजन जो दाइमानी पारो आहे ऐं आरिजन जो नेभव ख़ानदान हुयो ऐं आरिजन जो गढ़ियाई पाड़ो आहे ऐं आरिजन जा कुझु कलोड़ा क़ौम जा माण्हू ऐं चंद ॿिए माण्हू ऐं घणाई वरी उन्हनि मंझि हिंदू क़ौम जी हूंदी हुई, जिन जा असां ॿी क्लिप में आसार बि डिस्कस कयासीं। आरिजा क़ौम जो हिकिड़ो कबीलो उहो जेको वहणीअ वारो वहकिरो निकिरे थो ऐं हेठि पासे वारे ज़मीन खे आबाद कंदो हुयो। वहणीअ जे इन हिसे ते जेको असां डिस्कस कयोसीं, मोहम्मद मूसा आरिजो उहो जॾहिं माइग्रेट करे आया हुआ क़दीम ज़माने में कच्छ खां यानी देह दबलीअ खां, त उहो हिन वहणीअ जे हिन हिसे ते अची आबाद थिया हुआ। हिन वक़्तु जिते थाणो मौजूदु आहे 2025 में, इन जे इर्द गिर्द अची करे हिन वहणीअ जे हिन हिसे ते अची वेठा हुया। वरी हिन साॻी वहणी ते असां वरी हिन हिसे छेड़े ते ईंदासीं जेको नर्सरीअ वटि आहे ऐं हिते हिकिड़ो स्पॉट हूंदो हुयो जंहिंखे पकी खुई जे नाले सां मशहूरु हुयो क़दीम ज़माने में। जेको ठारो खान आरिजो हुयो उन जो कबीलो ऐं उन सां ॿी जेकी बि क़ौमूं पाण सां गॾु माइग्रेट थी करे आयूं, उहे अवाइली ज़माने खां वठी करे इन वहणीअ जे हिन छेड़े ते जिते नर्सरी हूंदी हुई, हिते उहे आबाद हुया। ऐं आरिजा क़ौम जो जेको खानसाब वारनि जो पाड़ो हुयो, उहो जेको आहे सो इन सेलर खां बैक साइड ते जेकी एरिया हुई जिते हाणे मुसाफ़िर जी मज़ार आहे, जिते ॿार क्रिकेट बि खेॾंदा आहिनि, इते ऐं इहो बि असां ज़िक्र कयोसीं त हीअ हीरा वाह हिन वेही करे पर वहण खां पोइ साॻियो वरी हिन जेको आहे सो वहणीअ में वरी मिलंदो हुयो। अहिड़े हवाले सां त हीउ बि जेको आहे न वहणीअ ते पाड़ो आबाद हुयो। हीउ आरिजा क़ौम जो जेको छांगाणी पाड़ो आहे, उहो बि जेकी लड़ खां हीउ जेको आहे सो लिंक्स हूंदियूं हिन जूं वहणीअ जूं, उहो पंहिंजे ॿेरनि वारे खूह ते आबाद हूंदा हुआ। त अहिड़े हवाले सां असांखे तारीख़ी आसारनि मां ऐं तारीख़ी रवायतुनि मां महसूस थो थिए त अक्सर जेकी आरिजा क़ौम जा क़बाइल हूंदा हुआ उहो हिन वहणीअ ते ई आबाद हूंदा हुआ। शुराती जेको हिन ॻोठ जो नालो रहियो आहे या हिते रहंदड़ माण्हू जो नालो रहियो आहे, उहो आहे वहणीअ वारा आरिजा, यानी उहे आरिजा जेके हिन वहणी जे मथां आबाद आहिनि ॿिन्ही पासनि खां। उहो छो नालो हुयो वहणीअ वारा आरिजा? तव्हांखे महसूसु थींदो त हिन आरिजन खां 2 किलोमीटर या 1.5 किलोमीटर अॻिते हिन वक़्तु अयूब सेड़ो जो ॻोठ मौजूदु आहे। ऐं तव्हां जेकॾहिं पुराणी तारीख़ी हाक में वेंदव त इन सेड़नि जे ॻोठ जो नालो वहणीअ वारा सेड़ा आहे। यानी आरिजा क़ौम जा कबीला कुझु वहणी जे हिन पासे खां ऐं कुझु वहणी जे हिन पासे खां इर्द गिर्द आबाद हुया। ऐं सेड़नि जो इहो कबीलो जेको वहणी जे हिन पासे खां रुॻो आबाद हुयो, यानी इन खे बि पुराणे दौर में वहणीअ वारा सेड़ा
जे नाले सां सॾियो वेंदो आहे ऐं इहा रवायत मशहूरु मारूफ़ आहे। उन खां बाद में इन्हनि सेड़नि में वरी झंडे नाले हिकिड़ो सेड़ो हुयो, उन खां पोइ वरी झंडे वारा सेड़ा मशहूरु थिया ऐं हाणे 2025 में उनखे अयूब सेड़े जो ॻोठ सां सॾियो ऐं पुकारियो वञे थो। अहिड़ी तरह सां हिते आरिजा क़ौम जा जेके क़बाइल हुया अक्सर हिन वाणीअ जे कप ते इर्द गिर्द आबाद हूंदा हुआ, इन करे हिन एरिया खे वाणीअ वारा आरिजा जे नाले सां सॾियो वेंदो हुयो। अचो हींअर असां तारीख़ी हक़ीक़तूं साम्हूं रखी करे इन नुक़्ते खे सम्झण जी कोशिशि कयूं। तव्हांखे मालूम आहे त 1843 में हीउ जेको सिंध परगि॒णो आहे, सिंध खितो आहे, उहो अंग्रेज़नि मीरनि खां जेको आहे सो जंग विड़ी करे ऐं खसियो ऐं हुन खां पोइ वरी अंग्रेज़ हिन खिते जा हुकुमरान थी रहिया ऐं अंग्रेज़नि पहिरियों कमु इहो कयो त उन्हनि 1843 में जेको आहे सो मीरनि खां हुकूमत खसी ऐं 1850 जे लॻभॻि हुननि पहिरियों कमु इहो कयो त हिन दरिया खे कचे वारे साइड खां बि बंदि ॾियारियो ऐं पके वारे साइड खां बि बंदि ॾियारियो। उन्हनि दरिया खे उन्हनि बंदनि जे अचण खां पोइ हे जेके नारा ऐं वाड़ियूं हुयूं उहे बंदि थी वयूं। अहिड़े हवाले सां ही वाकरा बि उहे सुकी विया त इन खां अॻु में हिन इलाइक़े खे, हिन एरिया खे, हिन स्पॉट खे वाणीअ वारा आरिजा जे नाले सां यादि कयो वेंदो हुयो ऐं इन एंट्रीअ खां पोइ हिकिड़ी मोज़िज़ ऐं मोहतरम शख़्सियत ही मखदूम शहाबुद्दीन मंगरी जे नाले सां तारीख़ में यादि कयो वेंदो आहे। तेसि ताईं हुन जी बि एंट्री ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा में थी चुकी आहे ऐं हुन इहे जेके इर्द गिर्द आरिजा क़ौम जा क़बाइल आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इनवाइट कयो त तव्हां बि अचे इन शहर ते, हिन मौजूदा स्पॉट ते वेझो अची तव्हां राइश इख्तियार कयो। अहिड़े हवाले सां ठारो ख़ान आरिजो अची करे हिन वहाण वारे हिसे में राइश इख्तियार कई ऐं ख़ान साहिब वारा जेको आहे सो बि हिन हिसे में अची करे आबाद थिया। अहिड़े हवाले सां हेॾे हिन एरिया में जेके बि आरिजनि जा क़बीला, ॿिए क़ौमुनि जा माण्हू पंहिंजे पंहिंजे खूहनि ते, पंहिंजे पंहिंजे ज़मीननि में राइश पज़ीर हुया, उहे बि उतां उथी करे हिन शहर जे वेझो रहण लॻा। अहिड़े तरह सां हाणे ही जेको आहे सो माण्हुनि जो घणो मेड़ाको थी वियो, यानी हाणे हे घणनि मुश्तमिल माण्हुनि वारो ॻोठ थी वियो ऐं इन ॻोठ में जेके हाणे माण्हू राइश पज़ीर हुया त उन्हनि में घणाई जेको आहे सो उहा आरिजा क़ौम जी हुई। अहिड़े हवाले सां हाणे जॾहिं हिन ॻोठ पंहिंजी वाणीअ वारा आरिजा वारे जेके पहचान आहे, सुञाणप आहे, उहा बंदि न अचण खां पोइ इहा जेको आहे सो ख़तमु थी वई त उन खां पोइ वरी हिन इलाइक़े खे, हिन हितां जे माण्हुनि खे जेको ॿाहिरियां माण्हू उहो सॾींदा हुया त असां जेको आहे सो उहो वॾनि आरिजनि ॾे था वञूं। वॾनि आरिजनि मां मुराद त जिते आरिजा क़ौम जी घणाई आहे। अहिड़े हवाले सां ही जेको आहे सो ॻोठ पोइ वरी वॾा आरिजा जे नाले सां सॾण लॻो। असांखे तारीख़ में मिले थो त रुॻो आरिजा ई ऐं ही जेकी वरी हुन जेकी शोहरत माणी आहे, नालो माणियो आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा, इहो सीना ब सीना माण्हुनि में मशहूरु थी वियो आहे। बाक़ी तारीख़ी तौर ते ऐं सरकारी तौर ते जेको डॉक्यूमेंटेशन आहे, जेको रिकॉर्ड आहे, उन में सिर्फ़ु आरिजा ॻोठ आहे। जहिड़ी तरह सां असांजे इल्म में आहे त जेके असां वटि हिकिड़ी मशहूरु ऐं मारूफ़ आहे, हर ॻोठ जो नंढो वॾो पको पोड़ो इहा ॻाल्हि कंदो ऐं तसदीक़ सां कंदो त जेकी आरिजा ॻोठ जे उतर तरफ़ जेका शाख वहे थी उहा मशहूरु मारूफ़ आहे त मौलवी शाख। पर असां जेकॾहिं सरकारी डॉक्यूमेंट्स में ॾिसंदासीं त उन शाख जो नालो आहे आरिजा माइनर। पर छाकाणि माण्हुनि ॾिठो त इहा साईं जी निगरानी में ठहे थी ऐं साईं जी चवण ते ठहे थी, इन करे माण्हुनि सीना ब सीना हुनखे मशहूरु ऐं मारूफ़ कयो ऐं मशहूरु मारूफ़ हिन वक़्त ताईं आहे त मौलवी शाख जे नाले सां। अहिड़े हवाले सां त आगामी दौर में, यानी जॾहिं हिनखे इहो नालो मिली चुको हुयो वॾा आरिजा, उन खां बाद में हिननि में हिकिड़ो मोज़िज़ ऐं मोहतरम शख़्सियत जी वरी एंट्री थिए थी जंहिंखे ख़ैर मोहम्मद आरिजे जे नाले सां यादि कयो वियो आहे। उन खां बाद में जॾहिं इहा शख़्सियत हिते आई त उन खां पोइ वरी माण्हुनि जेको आहे सो इहो सीना ब सीना उन शख़्सियत ॾांहुं हिन ॻोठ खे मनसूब कयो ऐं अहिड़े हवाले सां माण्हू हुनखे चवणु लॻा ख़ैर मोहम्मद जे ॻोठ। अहिड़े हवाले सां
त इहो माण्हुनि जे ज़बानुनि ते सीना बसीना ख़ैर मोहम्मद आरिजा ॻोठ छॾणु लॻो ऐं तारीख़ी रिकॉर्ड में उहो जेको आहे सो ॻोठ आरिजा जे हवाले सां दर्ज थियल आहे। उनजी थोरी तारीख़ी जेकॾहिं तस्दीक कंदासीं, असां ॾिसूं था त अंग्रेज़नि जी हुकूमत में अंग्रेज़नि पहिरियों कमु इहो कयो 1878 में त हुतां जी जेकी ज़मीन आहे उन ज़मीन खे सर्वे कयो। नंबर्स जेको आहे सर्वे करे उहे माण्हुनि खे दस्तावेज़ ठाहे करे जेके सतो फार्म चवंदा आहियूं उनखे माण्हुनि खे ॾिनियूं ऐं उन्हनि खे ॿुधायो हाणे बक़ाया जेकी ज़मीन आहे उहा हाणे सरकार जी आहे, उन ॾांहुं तव्हांखे हाणे नाहे वधिणो। अहिड़े हवाले सां 1878 में जॾहिं इहा ज़मीन जी माप शुरू थी त उन में बि असां ॾिसूं था त असांखे देह आरिजा, तपो आरिजा, सर्किल आरिजा मिले थो। उन खां बाद में असां ॾिसूं था त 1960 में वरी अयूब साहब आयो हुकूमत ते, त उन चाहियो त हू पंहिंजे जेके मुल्क जा जेके ॿाहिरि जा ॻोठ आहिनि उन्हनि खे सुधारे, उन में इस्तिलाहात आणे, त उन जेको आहे सो ॻोठनि में यूनियन काउंसिलियूं ठारायूं। हाणे वरी 1960 में सरकारी तौर ते यूनियन काउंसिल्स ठहनि थियूं, त उहा जेके यूनियन काउंसिल ठही आरिजा में, उहा बि आहे रुगो आरिजा यूनियन काउंसिल। उन खां अॻिते हली करे वरी 2015 में जॾहिं हिन ॻोठ तरक़ी कई ऐं टाउन कमेटी आरिजा जो दर्जो वरितो 2015 में, त उन में बि सरकार रिकॉर्ड में असांखे जेको मिले थो उहो टाउन कमेटी आरिजा आहे, जेको 2015 में उनखे इहो नालो ॾिनो वियो सरकारी तौर ते। अहिड़े हवाले सां हिन ॻोठ जा ॿई नाला रहिया आहिनि, तारीख़ी ऐं सरकारी रिकॉर्ड में उहो ॻोठ आरिजा रहियो आहे ऐं माण्हुनि जे ज़बानुनि ते सीना बसीना पुराणे दौर खां वठी करे ई अॼु ॾींहं ताईं उनखे जेको आहे सो ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जे हवाले सां सॾियो वेंदो आहे ऐं चयो वेंदो आहे। बल्कि हिन वक़्तु त इन ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा एतिरी डेवलप थी वियो आहे नालो, जो हाणे उहो बाक़ाइदा पंहिंजो जेको आहे सनतूं आहिनि, इंसानी रिकॉर्ड आहिनि, उहे फोतियूं आहिनि, उहे सर्टिफिकेट्स आहिनि, उहे बेफाम आहिनि ऐं NIC कार्ड आहिनि, उन्हनि में बि उहो दर्ज थियणु शुरू कयो आहे। अहिड़े हवाले सां ही हुयो असांजे हिन ॻोठ जो जेको आहे सो नालो, ॻोठ आरिजा ऐं ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जो जेको आहे तारीख़ी सफ़र। जज़ाकल्ला।